तबलीग कुरान और सुन्नत जी आलमगीर गैर सियासी तहरीक दावत इस्लामी पारां आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह अलैह जो 105 सालियानी उर्स मुबारक जामिया मस्जिद गुलज़ार हबीब सकरन में इंतहाई मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें उलमाए कराम ऐं हुफ़ाज़ कराम खां सवाइ मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सिंध जे नामियारे आलिम दीन हज़रत अल्लामा अब्दुल सत्तार अल मदनी बयानु कंदे चयो त इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी, जिन जी शख़्सियत मज़हबी हल्कनि में दुनिया जी पसंदीदा शख़्सियत ऐं आलिम बा अमल तौरु सुञाती वञे थी। हिन चयो त इमाम अहमद रज़ा ख़ान तोड़े जो 68 साल उमिरि माणी, पर संदसि क़लमी पोरियो ऐं मज़हबी ख़िदमतूं सदियुनि जूं आहिनि। अॼु संदनि वफ़ात के 105 साल गुज़री चुका आहिनि। पाण आहिनि बि हिंदुस्तान वासी, पर संदनि दीन इस्लाम लाइ कयल ख़िदमतूं पूरी दुनिया में ॻायूं वञनि थियूं। हिन इहो बि चयो त वक़्त जे बादशाह खे सच चवणु या खैन ग़लतियुनि जो अहसासु ॾियारणु कंहिं दिलेर माण्हूअ जो कमु हूंदो आहे। इमाम अहमद रज़ा ख़ान हक़ गो आलिम हो। संदसि इल्मी ॼाण एतिरी हुई जो 150 इल्मनि ते खेसि उबूर हासिल हो, जिन मां केतिरनि ई इल्मनि ते किताब पिणु लिखिया अथनि। अलामा अब्दुल सत्तार अल मदनी वधीक चयो त आला हज़रत इमाम अहमद रज़ा रहमतुल्लाह अलैह जे इल्म जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो त पाण सिर्फ़ु 14 सालनि जी उमिरि में पहिरीं शरई फ़तवा पिणु जारी कया हुआ। उर्स मुबारक में ग़ुलाम नबी अत्तारी, हबीबुल्लाह मदनी, कारी नसीम अत्तारी, हाजी शकील अत्तारी, कारी फ़ुरक़ान अत्तारी, शाहिद नवाज़ अत्तारी, मुख्तियार अली करमी, मोहम्मद दीन चांडियो, उमर दराज अख्तर उल क़ादरी, हाफिज़ ज़ुबैर अत्तारी, काशिफ अत्तारी, इमरान क़ादरी, मोहसिन अत्तारी ऐं काज़ी जावेद अत्तारी समेत कई शख़्सियतूं पिणु शरीक हुयूं।